दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल क्यों था। फ़कीर हक नवाज़ कलंदरी की रिपोर्ट मुताबिक दौलतपुर भरसा ॻोठ मुक़ीम डायरी में GRP UCF तंज़ीम के तावन से मज़हबी अगवान साहबजादा सनाउल्लाह नक्शबंदी पारा इलाके के गरीब बेपच माण्हुनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जिथे अमेरिका के माहिर डॉक्टरनि ॿारनि के स्पेशलिस्ट डॉक्टर एडन मेडिकल फिजिशियन डॉक्टर अब्दुल मालिक खटियाण, डॉक्टर सज्जाद गायनी डॉक्टरानी डॉक्टर मैडम मेहरुन्निसा डॉक्टर सना डॉक्टर मेहदीन कैंप ते आयल मरीजन के चकास कियो, जॾहिं त कैंप में समाजी रज़ाकारन उस्ताद आशिक हुसैन डायरी, हाफिज़ असदुल्ला डायरी, ज़मीर हुसैन भट्टी, अरशद डायरी ॿियनि पंहिंजो पाण निभायो। कैंप ते आयल माण्हुनि ॿुधायो त हीउ इलाइक़ो सिहत खाते पारां मुकम्मल नज़रअंदाज़ थियल आहे। हिननि चयो त मज़हबी अगवान अलाज मौलवी मोहम्मद इदरीस डायरी जे साहबजादनि मेडिकल कैंप लॻाए गरीब माण्हुनि खे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे, जॾहिं त कैंप लॻाईंदड़नि GRP अगवान सनाउल्लाह जान नक्शबंदी चयो त सिंध हिन वक़्तु शदीद बरसात ने ॿोॾि सबब इंतहाई तकलीफ़ मां गुज़री रही है। मुख़्तलिफ़ बीमारियुनि ने जन्म वरितो है। असां पंहिंजे वसावर माण्हुनि जूं हयातूं बचाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं।